अखर जी अहमियत कहिड़ी आहे। या ॻाल्हि दोस्तो कबीर ऐं लतीफ़ साईं जे हिन क्लास में तव्हांखे भली कार। ऐं अॼु पाण जे मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं, उहो बज़ार तव्हांखे आम लॻंदो, पर सॼे इल्म जो दारो मदार अखरनि ते आहे। अखर जी अहमियत कहिड़ी आहे। या ॻाल्हि वॾनि माण्हुनि जूं ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि जा सुखोन आहिनि, उन्हनि जो इल्मु आहे, ऐं पोइ के तमामु भला आहिनि, के ख़तरनाक आहिनि। पर अखर जी जेका अहमियत आहे, जेसि ताईं माण्हू खे सम्झ में न ईंदी, तेसि ताईं माण्हू खे इल्मु सम्झ में न ईंदो। तंहिं करे पाण कोशिशि कई आहे त नंढड़ियूं नंढड़ियूं ॻाल्हियूं ऐं ख़ासि जेके इन्हनि जा जेके दोहा, इन्हनि जी शाइरी जेका आहिनि, ॿिनि टिनि सिटनि जा आहिनि, पर इन में ॻाल्हियूं जेके आहिनि उन्हनि ते नावल लिखी सघजनि था, उन्हनि ते फिल्मूं ठाहे सघजनि थियूं, उन्हनि ते किताब लिखी सघजनि था। उन ते त कबीर साहिब जो फरमाए त शब्द बहुत अंतरा, सार शब्द चित दये, जा शब्द से साहब मिले सोई शब्द कह लीजिए। कबीर साहब फरमाए थो अखर या हरफ अलाए केतिरनि क़िस्मनि जा आहिनि, पर उन अखर खे हीअं असां हंधाइणु घुरिजे, छो त असीं रोज़ानी घणियूं ॻाल्हियूं ॿुधूं था, पढ़ूं था, पर गौर फ़िक्र असीं कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते कंदा आहियूं, या दिलि में कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे आणींदा आहियूं जेके ॻाल्हियूं असांखे मुतासिर कंदियूं आहिनि, या जेके ॻाल्हियूं असांखे मज़ो ॾींदियूं आहिनि, या जेके ॻाल्हियूं असांखे फ़ाइदो ॾींदियूं आहिनि, लाभाइतूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि। कबीर साहिब इहा ई ॻाल्हि थो करे त अखर अलाए केतिरनि क़िस्मनि जा थियनि था, माना इल्मु अलाए केतिरनि क़िस्मनि जो थिए थो, पर उन अखर खे हीअं सां हंधाइणु घुरिजे जेको निज निबार हुजे, जेको साफ़ हुजे, शफ़ाफ़ हुजे, उनमें हिकमत हुजे, उनमें ॾाहप हुजे, उनमें यानी असुलु निज आहे, जीअं पेवर जेके पाण चवंदा आहियूं पेवर शइ आहे, जंहिंसां मालिक मिले। माना असांजी जेकॾहिं ॻोल्हा आहे त असांखे मालिक खपे, असांखे महबूब खपे, असांजो जेको मक़सदु आहे असांजो उहो असांखे खपे। त माना त तव्हां इल्मु उहो हासिलु करियो जंहिं मक़सद जे लाइ तव्हां घोड़ा आहियो, जंहिंजा उन अखर जो ई विर्द करणु खपे, जंहिं मंझां मालिक मिले, जंहिं मंझां नतीजो निकिरे। हाणे इनखे सिंधी में तर्जुमो हीअं कयो आहे, कबीर साहिब जो रूह ख़ुशि थींदो हूंदो ऐं हुजे हा त ॾाढो ख़ुशि थिए हा, उहो त असांजे दिलि में वसे थो। अखर अणगण, अखर अणगण चूंडे रखिजी चित में। अलाए केतिरा अखर आहिनि, अणगण आहिनि, ॻणे नथा सघजनि। चूंडे, उन्हनि मां चूंडे रखिजी चित में, पंहिंजे दिलि में, जेको तव्हांजो जेको खीसो आहे जेको तव्हांजो, उनमें चूंडे कहिड़ा अखर चूंडे रखिजो। खिली सोई खण, खिली सोई खण, जानब मिले जंहिंसां जानब मिले, जंहिंसां महबूब मिले, मालिक मिले, जंहिंसां तव्हांजो मक़सदु मिले, मक़सदु हासिलु थिए, उहो ई इल्मु, उहो ई अखर जेको आहे तव्हां खणी जेको आहे पंहिंजे खीसे में विझो। हाणे लतीफ़ साईं इहा साॻी ॻाल्हि, इहो साॻियो ख़्यालु कहिड़ी ख़ूबसूरती सां पेश करे थो। अखर पढ़ अलफ़ जो, माना जी चूंड थो करे, अखर पढ़ अलफ़ जो, वर्क सभु विसार। ॿिया बि तमामु घणा वर्क उनजे अॻियां आहिनि, पर अलफ़ जो अखर, अलफ़ उल्फत बि अचे थी, उनमां मोहबत बि निकिरे थी, उन मंझां अलफ़ आम तौर ते जेको आहे लतीफ़ साईं बि उनखे पेश कयो आहे त उहो अलफ़ मंझां उहो जेको आहे अलाह जो सिंबल बि उन पेश कयो आहे। त असुल ॻाल्हि अलाह जी हासिलात जेका आहे सा उहा ख़ुदि जेको आहे सो माण्हू जी इल्म जी हासिलात आहे, माण्हू जा उहे जेके सुवाल जेके माण्हू जा जिन जी ॻोल्हा में माण्हू रहे थो, ऐं माण्हू जा जेके मसइला आहिनि, माण्हू जी जेके मुसीबतूं जेके आहिनि माण्हू जूं, या माण्हू जी जेका निजात आहे जिन जी, हाणे उहो इल्मु जेको आहे उहो अखर आहे,
उहो सम्झो, उहो अलाह जो ई अखर आहे, छो त अलाह माण्हू जो मददगार आहे माण्हू जो। त अलाह जो जेको इल्मु आहे, अखर जेको आहे, लतीफ़ साईं जंहिंखे अखर थो चवे, अलफ़ जो अखर थो चवे, उहो ई माण्हू जो मददगार आहे, उहो ई माण्हू खे पंहिंजी मंज़िल ताईं पहुचाईंदो। अखर पढ़ अलफ़ जो वर्क सभु विसार, अंदर खे उजाड़। उन लाइ शर्त कहिड़ो आहे, जेकर अंदरि में ॿियो गंदगाण हूंदो, ॿियो अजायो इल्मु हूंदो, अजायूं ॻाल्हियूं हूंदियूं, त पोइ जेको सुठो जेको इल्मु आहे उहो उन में मापी कोन सघंदो, उहो उन में हूंदो। उन जे लाइ लतीफ़ साईं जो फरमाए त अंदरि खे उजाड़, ॿिया पना पढ़ंदे केतिरा। छो त इल्मु त एतिरो आहे जो तव्हां उनखे पुॼी कोन सघंदा। अलाए केतिरो इल्मु आहे, गूनागून आहे, अणखुट आहे, पर फर्ज़ु कयो तव्हां फस्ट ईयर में पढ़ो था त फस्ट ईयर जे लेवल जो जेको इल्मु आहे उहो तव्हां हासिलु कंदव। फर्ज़ु कयो त एग्रीकल्चर आहे, एग्रीकल्चर जे बारे में तव्हांखे पढ़णो आहे त ॿनी कीअं कजे, कहिड़ी मुंद में, कहिड़े मौसम में कहिड़ो ॿिज पोखिजे, ऐं तव्हां वरी चओ ठीकु आहे पहिरीं कंप्यूटर था पढ़ूं, पोइ साइंस था पढ़ूं, पोइ सियासत था पढ़ूं, त इहे सभु शयूं भले पढ़ो, पर तव्हांखे ज़रूरत कहिड़ी शइ जी? तव्हांखे ज़रूरत जेकॾहिं आहे एग्रीकल्चर जे इल्म जी, त तव्हांखे एग्रीकल्चर पढ़णु खपे। हाणे उनजे लाइ जेका संजीदगी जेका आहे, छो त कबीर साहिब जा ई सबक़ तव्हां ॿुधो था, ऐं तव्हांजी महिरबानी आहे तव्हां जेको आहे सो लतीफ़ ऐं कबीर साहिब जी मजलिस में अचो था, पर उनजे लाइ संजीदगी तमामु ज़रूरी आहे। माना तव्हांजो ध्यानु बि खपे थो, तव्हांजो अखियूं बि खपनि थियूं, तव्हांजा कन बि खपनि था। हाणे उहा संजीदगी कीअं थो जेको आहे सो पैदा करे लतीफ़ साईं? लतीफ़ साईं फरमाए थो अखियूं सही धार, अखियूं सही धार जेके पसंदि पिरीअ खे, ॿिए ॾे कीम निहार सॼण रीसारा घणो। छो दुनिया पई आहे ॾिसण जे लाइ, पर उहे अखियूं धारजनि, उहो ध्यानु धारजे जंहिंसां पिरी खे पसिजे। माना पिरी सिंबल आहे सुठाई जो, उनमें माण्हू बि सुठा हुजनि, उनमें शयूं बि सुठियूं हुजनि, उनजो इल्मु बि सुठो हुजे, उनमें माण्हू बि सुठा हुजनि, पर उहो ॿुधण जे लाइ माण्हू खे तवजह खपे थी। जीअं घणे भाङे जेको आहे छो त पाण एॾी का वॾी का डिघी तक़रीर त करियूं कोन था जो तव्हांजो घणो वक़्तु तव्हांजो विञायूं हाणे, छो त इहो जेको सबक़ु आऊं तव्हांखे पढ़ायां थो, इन ते तव्हां गौर फिक्र कंदव, इन ते सोचींदव, पोइ इन ते वरी पंहिंजे ख़्याल सां वरी इन ते तव्हां लिखंदो बि तव्हां इन ते, पोइ उन में भले ॿियूं ॻाल्हियूं जेके तव्हांजे ज़हन में आहिनि उहे बि अची वञनि, ॿियूं ॻाल्हियूं बि जेके तव्हां ॿुधियूं आहिनि, ॿुधंदा रहो था, उहे भले ॻाल्हियूं अची वञनि, उन खां पोइ वरी तव्हांखे ॿुधंदासीं। माना इहो जेको पीरियड आहे बाज़ारि सबक़ु जेको आहे खणी ईअं सम्झो 5 मिंटनि जो आहे, पर इन सबक़ु खे पाण जेको आहे वरजाईंदासीं, तव्हां लिखंदव उनखे, तव्हां वरी पढ़ंदव, उन खां पोइ जेको आहे आउं वरी तव्हांखे उनखे ॿुधंदुसि उनखे, उन खां पोइ वरी तव्हांखे कंदासीं पास, पोइ वरी जेको आहे ॿियो। हाणे इहो सबक़ु अॼु जेको पूरो थियो, ऐं इनखे तव्हां ध्यानु सां ॿुधिजो इनखे, ऐं इन खां पोइ जेको आहे तव्हां वरी इहो ॿियनि सां बि शेयर कजो, ॿियनि खे बि ॿुधाइजो, ऐं इनखे जेको आहे पोइ वरी तव्हां लिखिजो बि, पोइ वरी आउं तव्हांखां पुछंदुसि इहो, उन खां पोइ वरी तव्हांखे वरी ॿियो सबक़ु ॿुधाईंदासीं। पर हाणे जेको ॿियो सबक़ु जेको हिन खां पोइ पाण जेको शुरू कंदासीं, उहो सबक़ु बि अखर जी अहमियत ते आहे। माना उनजे करे इहो उन सां गॾोगॾु तव्हांखे ॿुधणु, तंहिंजे करे ईअं न थिए को बि शागिर्दु जेको आहे, छो तव्हीं ॿार न आहियो जो तव्हांखे ज़ोरी चइजे, पर जेकॾहिं क्लास में अचिणो आहे, सुभाणे अचिणो आहे त अचिणो आहे, पोइ सवाइ कंहिं एमरजेंसी जे, माना ॿियो को बि बहानो कोन खपे असांखे, सुभाणे तव्हां ज़रूरु अचिजो, त जीअं इहो तव्हां अखर जी अहमियत ते तव्हांखे वरी ॿुधाईंदासीं त अखर के कहिड़ा थींदा आहिनि, के कहिड़ा थींदा आहिनि, किन मां फ़ाइदो थींदो आहे, किन मां नुक़सानु थींदो आहे। ऐं तव्हांजी महिरबानी, ऐं तव्हांजो यूट्यूब जेको चैनल आहे तव्हांजो, उहो ॼण त हींअर पंहिंजो दर्सगाह आहे, पंहिंजो स्कूल आहे, इन में पंहिंजो सिलसिलो जेको आहे कबीर लतीफ़ साईं जो इहो जारी आहे, ऐं इहो सिजु खुटे या ॿिज खुटे, ऐं पिया तव्हांखे ॿुधाईंदासीं। तव्हांजी महिरबानी, वरी सुभाणे लतीफ़ ऐं कबीर साहिब जे इन सबक़ सां वरी तव्हां सां मिलंदासीं, ऐं उमेदु आहे त तव्हां ज़रूरु सुभाणे सभई हाज़िर थींदो। महिरबानी।